हिन गुलाम सदो साल सुन जो तो आया दत्तो गमन गद्दो सच्चा सच सुन जो तो भला जाम हिन गुलाम सदो साल सुन जो तो चार यार जिया जियार वरी वाहुर कंदा मू भला जाम हिन गुलाम सदो साल सुन जो तो बारहीं सदी में 12वीं सदी जो पोयो अॼु हींअर 15वीं सदी इन 12वीं सदी जे पोइ अध में सिंध में हिकिड़ो बादशाह गुज़रियो आहे पर बादशाही अचण वञण वारी शइ आहे कॾहिं आहे कॾहिं न दाइम क़ाइम ज़ात रब जी ईअं न उन बादशाह खां बादशाही खसिजी वई ॾाढो परेशान हुयो हणी करे जेको नओं बादशाह आयो उनखे जेल में हणी छॾियो हाणे अंदर जेल में वेठो आहे बादशाही खसजण जो दुख अलॻि जेल में पवण जो दुख अलॻि कहिड़ी ॻाल्हि सुझसि जेॾी महिल तकलीफ़ ईंदी आहे इंसान खे त रब यादि ईंदो आहे त हुनखे जेॾी महिल तकलीफ़ पवंदी त ओड़ी महिल वठी करे इहा जेका मदाह हुआ उहा मदाह लिखी इन मदाह जो थल इहो चार यार जिय जियार वरी वाहुर वाहुर माना मदद वरी वाहुर कंदा मो भला जाम हिन गुलाम संदो सवाल सुन जो तू भले जाम मुराद रसूलुल्लाह है उनके सर गई स्वाद ऐ साहिब सचा तो सा फज़ल फताह जो देहो सब दानी अथई शाफ़िअत शाहन शाह जो लगु शफाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को और कर मुनिदाह जो औसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफिया नामवर डाल तो साथ धड़ी आगे कया एहसान नहीं जो तई अफदे तो मुल्की दातो कर दैया नहीं तारीफ तुझी तो करे सारा सिफत सुभान ही छा सिफत तुझी कंदो आजिज़ अकुल इंसान ही सब जवाब से दिया सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफिया नामवर जाल जाती जिक्र तुझो आहे राहत रूह के सैयदा सलवात तुझी ने अलम अंदोह के दर्द दूरी कर दफा कठुरल दिल जे रोह के ऐ सोल जी सफरो थिया पारस लगे जिया लोह के अवसदिया सैयदा रसोया नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफिया नामवर सुभान अल्लाह जोर से बादशाह के ॿी ॻाल्हि सुझी कान इहा मदाह लिखी
भला जाम हिन गुलाम संगो सवाल सुन जो तू चारई यार जिया जियार वरी वाहुर कंदा मूं किसो नाहे कहानी नाहे ॿुध ओ बादशाह अंदर पयो आ इहा नात लिखे मनकबत लिखे मदाह लिखे ऐं लिखी करे झुंगारींदो रहियो चारई यार जिया जियार वरी वाहुर कंदा मूं भला जाम हिन गुलाम संदो सवाल सुन जो तू या पढ़दे पढ़दे हुनखे निंड अची वई आहे अख सां लॻंदी वई आहे मदीने वारो मीर राज़ी थियो आहे ख्वाब में तशरीफ़ वठी आयो महबूब आयो अचण सां असां तूं ऐं मां छा चवंदा आहियूं अची जे हे कार मूं सारींदे सुपरी पेरे धरिया पिपड़ियूं हंध विछाया वार पोइ साजन सब जमा रहूं त गोली थी त गुज़ारियां महबूब ख्वाब में आया हबीब अकरम फरमायो ॾाढा सॾड़ा कया अथई हबीब फरमायो ॾाढा तो अॼु सॾ कया तोखे कहिड़ी तकलीफ़ वा अर्ज़ो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बादशाही खसी वई आहे जेल में पइजी वियो आहियां आमिना जे लाल फरमायो पर महबूब अकेलो कोन आयो आहे महबूब सां अबू बकर बि गॾु आहे उमर बि गॾु आहे त उस्मान अली शेर ख़ुदा बि गॾु आहे हज़रत हबीब अकरम आयो आहे अचण सां अची करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो तोखे तकलीफ़ कहिड़ी अर्ज़ो करे या रसूल अल्लाह ही तकलीफ़ मुझे महबूब फरमायो ओ अबू बकर अॼु हिन मदाह में हुननि तव्हां चइनी यारनि जो नालो वरितो आहे दुआ माथो घुरा चार यार तव्हां आमीन चओ अल्लाह हिन जे मसइले खे हल फरमाए वो बुजुर्ग फरमाए तो ख्वाब में महबूब दुआ घुरिया दुआ घुरण खां पोइ महबूब अकरम फरमायो आया अल्लाह इन जी मदद फरमाए चइनी यार चयो अल्लाह आमीन मुस्तफा जे के लफ्ज़ फरमाया उन चइनी यार आमीन चयो चवे तो ख्वाब खत्म थियो निंड मां जागियुस जीअं जो निंड मां जागा कड़ो खोलण जे लाइ जेल जो दरवाज़ो खोलण जे लाइ माण्हू बीठो आहे ऐं उन माण्हू मांखे चयो हल ॿाहिरि तोखे बादशाह थो सॾे उन बादशाह वटि मांखे वठी अची करे पेश कयो उन बादशाह चयो अदा मूंखे ख़बर नाहे पर राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी पारत फरमाए वियो आहे अले कहिड़ो मुस्तफ़ा खे तो राज़ी कयो आहे राति ख्वाब में मुस्तफ़ा मांखे अची करे तुंहिंजी पारत करे वियो आहे मुस्तफ़ा फरमायो आहे मुंहिंजे दीवाने चइनी यारनि जो नालो वठी करे सॾु कयो आहे इन्हनि चइनी यारनि जे सदके हिननि खे आज़ाद करे छॾ सुभान अल्लाह ज़ोर सां अञा ज़ोर सां सुभान अल्लाह जेके मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चइनी यारनि जो वास्तो वठी करे वसीलो ॾेई करे महबूब खे सॾड़ो कंदा महबूब खे चार यार प्यारा ईअं प्यारा कोन मुंहिंजे महबूब जे साहिब इस्लाम लाइ क़ुर्बानी ॾिनी यो मां मौज़ू इन जे करे खयो आहे त हे महीनो आहे जमादी उसानी ऐं जमादी उसानी सभिनी सहाबनि जे सरदार सोणे अबू बकर सिद्दीक़ जो महीनो सुभान अल्लाह ज़ोर सां मौलाना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला रज़ियल्लाहु ताला अन्हु मौलाना सिद्दीक़ अकबर कुल्लु सहाबी हिकिड़े पासे वरी अबू बकर सिद्दीक़ हिकिड़े पासे अबू बकर जो शान मथे वाह अबू बकर तुंहिंजो शान अल्लाह तबारक व तआला तोखे मक़ाम अता फरमायो वाह अबू बकर अल्लाह तबारक व तआला तोखे अहिड़ो मक़ाम ॾिनो आहे जो ज़ाहिरी ज़िंदगीअ में तूं मुस्तफ़ा सां गॾु हे त वरी मज़ार में बि मुस्तफ़ा करीम सां गॾु हिकिड़ो बुज़ुर्ग आहे बेरूत जो बुजुर्ग हो हजरत अल्लामा नबहानी रहमतुल्लाह तआला अलैह मशहूर वली थी गुज़रियो आहे तक़रीबन 100 वरियो थियो आहे उनखे हजरत मौलाना आला हजरत मुजद्दिद दीन व मिल्लत शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी समझो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह
उन जे ज़माने जो आहे। सुभान अल्लाह अल्लाह वो हजरत मौलाना अहमद रजा खान फाजिले बरेलवी जे ज़माने जो आहे। वो चवे थो अल्लामा नबहानी अल असालीब अल बदीआ उन जो किताब आहे मशहूर, उन में उन लिखियो आहे चई त मां अल्लाह साईं माते मेहरबानी फरमाई मदीने पाक जी मौला मांखे हाज़िरी नसीब फरमाई। अदा मदीने सां मोहब्बत अथव, सिक लगी अथव सिक। अॼु मांखे हिकिड़े आशिक गाॾी में ईंदे ईंदे चयो, मां पुछियो मां अदा कहिड़ा हाल आहिनि, तबियत ठीकु अथई? फ़कीर साईं तबियत ठीकु आहे, हाणे नालो हुनजो कोन थो खणा, ॻाल्हि ढकियूं था त जीअं कमु सभिनी जो थिए। त मूंखे चई त साईं ॿियो तबियत त ॾाढी भली लॻी पई आहे, पर मज़ो कोन थो अचे छो त साल गुज़री वियो आहे मदीने जी ज़ियारत न कई। और मां वरी हुनखे ईअं दिलि ॾीमंजी चयो, मां को आलिम ई कोन्हे, मां त हिकिड़ो तालिब इल्म आहियां, आलिमनि जूं जुतियूं खणण वारो, मां को अलामो बि कोन्हे, को मुफ़्ती बि कोन्हे, हिकिड़ो फ़क़ीर आहियां, तालिब इल्म आहियां। मुंहिंजी ईअं दिलि चयो, दिलि मां आवाज़ निकितो, मां चयो फ़क़ीर साईं इंशा अल्लाह तूं अकेलो कोन वेंदे, मौला कंदो मां फ़क़ीर बि तोसां गॾु तकिड़ो हलंदो। हाणे तव्हां सभु आमीन चओ त मौला मुंहिंजे इन चए जी लॼ रखे। चओ सभई चओ मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे, थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सभु आशिक चवनि, ॿिया न चवनि। मां नथो चाहियां त सोन चांदी ज़रो हुजे, थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा, तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ किरोड़ो आहे। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा, तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ किरोड़ो आहे। गंज ॿिया काॾे कबा है, गंज ॿिया काॾे कबा रे, तो जहिड़ो को हर मिले, तो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़रो हुजे, थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुभान अल्लाह चओ, हदीस यादि। हिकिड़ी जंग तां महबूब मदीने वारो वापसि आयो आहे, उहा जंग जीअं जो ख़तम थी आहे, हिकिड़ी जॻह ते मुस्तफ़ा करीम पहुतो आहे त मुस्तफ़ा करीम तकिड़ो तकिड़ो हलण शुरू फरमाए ॾिनो आहे। महबूब जा सहाबी चवनि पिया भॼूं पिया पर नबी पाक खे पहुची कोन पिया सघूं, तेज़ तेज़ पिया हलूं त बि महबूब खे पहुची कोन पिया सघूं। मुंहिंजे साहिब पिछाड़ी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह एॾी तकड़ छा आहे, छो था तकड़ा हलो? मुंहिंजा महबूब मां त आराम आराम सां हलंदा आहियो, अॼु तकड़ छाजी आहे? ओ ॿुध थर जा मुस्लमान, महबूब फरमायो इलाही ॾींहं थिया अॼु सफ़र में हलंदे पोइ साम्हूं मदीने जा जबल था ॾिसण में अचनि, मां मोहम्मद करीम खे मदीने जी सिक लॻी आहे।
जो मतलब आहे जंहिंखे मदीने जी सिक लॻंदी आहे उहो मोमिन आहे, मुनाफ़िक खे कोन लॻंदी आहे। चओ मां नथो चाहियां त मूं वटि सरोजे तो गुर मिठड़ा त तुंहिंजे लोग सां गॾु अकेलो न सभिनी थरनि सां गॾु। अॼु असां इन गाज़ी महमूद शाह रहमतुल्लाह अलैह जो वास्तो अल्लाह जी बारगाह में ॾियूं था। वाबिन खे भले चिड़ लॻे पर असां अल्लाह जे वलीअ जो वास्तो ॾींदासीं। अचो त सभई गॾु हे दुआ कयूं। हिते जेके आशिक़ वेठा आहिनि 10 जहाज़ थियनि 20 जहाज़ थियनि 30 जहाज़, मौला को अहिड़ो ॾियाड़ो आणे जो सभई गॾिजी मदीने पाक लोग सां गॾु मोहबत पाड़े मेल ते वेही रहा कहीं में कुंडेड़िया नींद खाओ घर अने वेही रहा छाकले अतियां अखित जे रोज़ अतहर जे तो गुरा मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे माल थो चाहियां त मूं वटि सोन चांदी हुजे तो गुरा मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। न बहानी ॻाल्हि थो करे त मां मदीने पहुतुसि, मस्जिद नबवी में वेठुसि। अल्लाह अल्लाह मुंहिंजी त दिलि चवे थी अॼु तोखे रुगो मदीने पाक जो अॼु कया ओठिन इशारा हो मुनारा मीर जा हो मुनारा हो मुनारा हो मुनारा मीर जा। थरा थरारा तो समझो हाँ उठ भी तव्हां वटि घणा त छक भी तव्हां वटि घणा। तव्हां थरी सुन्नी न वाबड़ा जेके पैदा थिया तव्हां थरी त इश्क वारा हो उठ भी तव्हां वटि घणा। उन्हनि जे लाइ कंहिं माण्हूअ चयो आहे अखर चङा उहे ॿुधाइजनि अॼु कया माना इहो छा जॾहिं मदीने पाक वञूं पिया तॾहिं उठनि ते सफ़र कंदा हुआ। सफ़र कंदे कंदे मके पाक जेॾी महिल मदीने पाक वारे रस्ते ते पहुतासीं त उन रस्ते ते आयासीं त हाणे असां नवां नवां हुयासीं पोइ ओठी त उतां जा ईअं थींदो अथव असां सां थियो। मां पहिरों दफ़ो जॾहिं उमिरि ते वियुसि मां मिस्र मां आयो मिस्र जो मिस्री दोस्त गॾो जे मदीने पाक जे शहर में दाख़िल थियासीं त हुन मूंखे चयो मौलाना मुंहिंजी बांह कीअं थोड़ी मूंखे चई मौलाना मां चयो छा थियो मां हीअं जो ॾिठोमांसि अखियुनि मां नार पिया मां चयो मौलाना छा थियो मां निहारियोमांसि मूंखे चई मौलाना हू ॾिस उनज़ुर मां हीअं जो ॾिठो त साम्हूं रोज़ो शरीफ़ शहर में दाख़िल थियासीं त हिकिड़े खे ॿुधाइबो आहे ओयो ओयो मदीनो पाक ओयो पाक अची वियो ईअं ॿुधाइबो आहे त हो चवे थो त जॾहिं मके पाक खां निकितासीं त मके पाक खां निकिरी अची करे जंहिंमें मदीने पाक जो उहो नीला ॾिसण में आयूं नीलो ॾिसण में आयूं त उहो ओठी इशारा पिया कनि अॼु कया ओठिन इशारा हू मुनारा मीर जा हू मुनारा हू मुनारा हू मुनारा मीर जा। मौला कंदो तकड़ा हलंदासीं ऐं मौला कंदो हिन अहिड़ा उन में वेठा आहिनि ॻाढ़नि रुमालनि वारा असां उन्हनि वांगुरु कोन वेंदासीं इंशाअल्लाह वेंदासीं त महबूब जी बारगाह पोइ खटे पोइ वापसि असांखे पंहिंजे अमल ते भरोसो कोन अथई मथां पोइ हाणे त मौलवी साहिब चए थो त मां न मूंखे पंहिंजे अमल ते भरोसो कोन्हे मूंखे मुस्तफ़ा जे करम ते भरोसो उनजो करम एॾो आहे उनजी महिरबानी एॾी आहे। पोइ हज़रत अल्लामा तक़द्दुस अली ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह बरेलवी जामिया राशिदिया में पढ़ाईंदो हो
वो मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि ॻाल्हि ॿुधाईंदा पाण फरमायो त मां उन दौर में मदीने पाक हुयुसि उस्ताद सही असांजो तक़द्दुस अली खान साहब उहो बि उते हुयो त उन्हनि ॾींहंनि में पाकिस्तान जो हिकिड़ो आलिम दीन जहान छॾे वियो तो उस्ताद तक़द्दुस अली खान मदीने पाक में एडो रुनो पाण वॾो आलिम अब जेको सुल्तानुल वाइज़ीन जो उस्ताद हो उन जवान जो त को शान हूंदो शागिर्द जो शान त तव्हां अखे ॾिठो शागिर्द जो इल्म त तव्हां अखे ॾिठो त उस्ताद छा हूंदो ऐं इमाम अहले सुन्नत मौलाना अहमद रज़ा खान जे खानदान जो बरेली शरीफ जो पढ़ियल हो वॾो जय्यद आलिम हो पीर साईं मुंहिंजे मुर्शिद हज़रत छटरधणी रहमतुल्लाह अलैहि जो सुहबती हो गॾु हलंदो हो जो सुभान अल्लाह मौलाना तक़द्दुस अली खान एडो रुनो जो बाबा साईं इरशाद पिया फरमाइनि हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तान वाइज़ पाण फरमायूं त असांखे अची बेचैनी थी त जंहिं आलिम लाइ उस्ताद साईं रोए थो आलिम हुयो एडो वॾो को अकाबिर आलिमन में त कोन हो उस्ताद एडो थो रोए माना हिकिड़ो आम हो जेको उस्ताद जे रुतबे खां माना घटि हो हिकिड़ो आलिम त हुयो पर एॾो को जराह आलिम कोन हज़रत मुफ्ती साहब फरमायो त मां चयो उस्ताद तक़द्दुस अली खे उस्ताद जी अब उर्दू समझो ॻाल्हि खे ज़हन में लिया मां चयो उस्ताद जी इतना क्यों रोते हैं वो बुजुर्ग अच्छे आलिम थे लेकिन इतनी बड़ी शख्सियत तो नहीं थे कि आप भी उनके लिए रोते हो तो मौलाना तक़द्दुस अली खान रोई करे मुफ्ती साहब फरमायो माडे निहारे करे चई अबा ॻाल्हि ॿुधी थई अब्दुल रहीम चीसी फरमायो पाण फरमायो अबा लीडर जेको बि हूंदो आहे उन लीडर खे पंहिंजी पार्टीअ जे कारकुन सां मुहबत हूंदी आहे जोर सां चओ अब जेको लीडर हूंदो आहे न उनखे पंहिंजे पार्टीअ जे नंढड़े कारकुन सां मुहबत हूंदी आहे ईअं करे मौलाना तक़द्दुस अली खान फरमायो त बाबा ही जेके बि अहले सुन्नत जा फर्द आहिनि इहे रसूलुल्लाह जी पार्टी जा कारकुन आहिनि मुस्तफ़ा हर कारकुन सां मुहबत कंदो आहे इन जे करे थोरो आहे त ईअं मुस्तफ़ा जो दीवानो हो मुस्तफ़ा जी पार्टी माना आशिक़ रसूल हो ऐं आशिक़ रसूल ते मां इन जे करे थोरो आदा इहो इश्क़ मुस्तफ़ा वॾो खज़ानो आहे इश्क़ मुस्तफ़ा वॾी शइ आहे बहरहाल या मदीने पाक जी ॻाल्हि अची वई मुंहिंजी दिलि चयो तोखे अर्ज़ कयां त अल्लामा नबहानी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद ॻाल्हि यादि आहे या विसरी चई त मां मदीने पाक में आयुसि मस्जिद नबवी में निमाज़ पियो पढ़ण निमाज़ पढ़ी करे वांदो थियुसि त वांदे थियण खां पोइ मुंहिंजे सॼे पासे हिकिड़ो माण्हू वेठो हिकिड़ो खॿे पासे माण्हू जेको खॿे पासे माण्हू हो उन मूंखे मुंहिंजो वास्ते वारो हो उन मूंखे चयो मौलाना ॻाल्हि ॿुधी अथई चई जेको माण्हू तुंहिंजे भरिसां सॼे पासे खां वेठो आहे इनखे 16 साल थिया आहिनि इन पाणीअ जो ढुक बि कोन पीतो घणा साल तव्हां घणा ॾींहं पाणी कोन था पी सघो 16 साल थी आदस पानी न पीतो थे मां चयो ई कीअं थो थी सघे 16 साल माण्हू पाणी खां सवाइ जेरो कीअं रहे पाण खां पुछीसि मूं हुनखे चयो दादा ही छा थो चवे छा थो चए चए थो तोखे हेतिरा साल थी आहिनि तो पाणी न पीतो आहे सच थो चए कीअं सच थो चए ॻाल्हि ॿुधाई चई हा ॿुधा अब तमामु जेको इहा ॻाल्हि ॿुधंदो सो हथ मथे करे दुरूद पढ़े सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि रहमतुल्लाह तआला अलैहि के फरमायो जी अदा मुखे अल्लाह
एड़न हथन सां पानी नसीब कयो आ जिन हथन जे पानी पीअण खां पोइ अल्लाह जी उन खे ख़त्म फरमाए छॾियो आहे जी ॻाल्हि जेका आहे उहा सॼी ॻाल्हि मूंखे ॿुधाए आख़िर कहाणी तुंहिंजी छा आहे अल्लामा नबहानी रहमतुल्लाह तआला अलैह अल असालीबुल बदिया किताब में इहा ॻाल्हि नक़ुल था फरमाए पाण फरमाइनि था उन माण्हूअ मूंखे चयो त अॻु में मां शीए मज़हब सां ताल्लुक़ रखंदो हुउसि माना महबूब जे सहाबनि सां मोहबत कोन कंदो हुउसि रुगो हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जो नालो वठंदो हुउसि अबू बकर सिद्दीक़ जी बि बेअदबी कंदो हुउसि हज़रत उमर फारूक जी बि बेअदबी कंदो हुउसि हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जी बेअदबी कंदो हुउसि चवे थो हिकिड़े ॾिहाड़े ते मां ख्वाब ॾिठो आहे ख्वाब में ईअं पियो ॾिसां त क़यामत क़ाइम थी वई आहे पर मूंखे उन ख्वाब में उञ तमामु घणी लॻल आहे जे पियो पाणीअ जी तलाश में ख्वाब में मां पाणी ॻोल्हींदो पियो वरिता पाणी ॻोल्हींदो चवे थो हिकिड़ी जॻह ते पहुतुसि माण्हुनि जा अंबोह बीठा माण्हुनि जी रश तमामु घणी लॻी पई हुई उन जॻह ते मां वञी करे पहुतुसि उते ॾिसां त सुहिणी सूरत वारो जवान बीठो आहे उहो माण्हुनि खे पाण बीठो पंहिंजे हथनि सां पाणी पियो पीआरे मूंखे तमामु घणी उञ लॻल हुई उते वञी करे जो पहुतुसि त उन्हनि माण्हुनि खां पुछां त इहो सुहिणी सूरत वारो जवान कहिड़ो आहे जेको माण्हुनि खे पाणी थो पीआरे उन्हनि जो इहो महबूब जो यारे गारो अबू बकर सिद्दीक़ ॿियो पाणी पीआरे हुन चयो मां त छो त शीयो हुयुसि छो त मां सहाबनि सां नफ़रत कंदो हुउसि मां उतां खां वापसि थियुसि मां चयो त इन जे हथनि जो पाणी कोन पीअंदुसि इहो अलीअ जो दुश्मन आहे हुन जे दिमाग़ मुताबिक़ पर जे पियो उञ अची अञा तपायो आहे वरी उतां खां अॻिते हलियो आहे वरी थोरो अॻिते हलियो आहे वरी ॾिसां त माण्हुनि जी रश लॻी पई आहे माण्हुनि जा अंबोह बीठा आहे वरी उते वञा त हिकिड़ो सुहिणी सूरत वारो जवान बीठो आहे उहो माण्हुनि खे पाण बीठो पियो पाणी पीआरे मां पहुची करे पुछियो आहे त ही सुहिणी सूरत वारो जवान कहिड़ो आहे मूंखे चयो त इहो महबूब मदीने वारे जो सहाबी हज़रत उमर फारूक पाण जे तो मुंहिंजी दिलि चयो त इन जे हथां बि पाणी कोन पीअंदुसि छो त इहो अली शेर ख़ुदा जो हुन जे मुताबिक़ चवे थो दुश्मन आहे इन जे हथां बि पाणी कोन पीअंदुसि वरी अॻिते हलंदो आयो आहियां वरी अॻिते वञी करे पहुतो आहियां सुहिणी सूरत वारो टियों जवान ॾिठुमि जेको गिलास भरे भरे करे माण्हुनि खे पाण पाणी पियो पीआरे मां माण्हुनि खां पुछो त इहो केरु आहे मूंखे चयो त इहो महबूब जो सहाबी हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जे पियो मां हुन वटि बि पाणी कोन पीतो मां दिलि में चयो त इहो बि अलीअ जो दुश्मन आहे इन जे करे इन जे हथ जो पाणी कोन पीअंदुसि वरी अॻिते हलंदो आयो आहियां वरी अॻिते अची करे पहुतुसि त अॻिते जो ॾिसां त हिकिड़ो सुहिणी सूरत वारो जवान बीठो आहे जेको माण्हुनि खे पंहिंजे हथनि सां पाणी पाण पियो पीआरे मां माण्हुनि खां पुछियो त इहो केरु आहे माण्हुनि मूंखे चयो इहो अली शेर आहे ये त शियो हो हे हिरियल हो अल्लामा नबानी छा थो फरमाए हिन दिलि में सोचियो त मुंहिंजो हाणे कमु ठही वियो आहे इजो थो अली मूंखे पाणी पीआरे मां अलीअ जो वॾो हक़दार आहियां मां अलीअ जे नाले ते पोयां टे माण्हू छॾे आयो आहियां उन टिनिनि जो पाणी कोन पीतो आहे अली जे हथनि मां पाणी पीअंदुसि जे पियो अॻिते वधियुसि हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको बि अचे पियो उनखे पाणी ॾींदो पियो वञे जेको बि अचे पियो उनखे पाणी ॾींदो पियो वञे जेॾी महिल मुंहिंजो वारो आयो हज़रत अली माले ने हारे करे मूंखे पुछियो ॾे ख़बर पोयां टे यार छो छॾे आयो पोयां टिनि यारनि जूं सबीलूं लॻल हुयूं उन्हनि खे छो छॾे आयो जो हे त गिला ते हिरियल हुयो अल्लामा नबहानी फरमाए थो त हुन चयो त मां हज़रत अली शेर ख़ुदा खे अर्ज़ कयो ओ सुहिणा अली अबू बकर बि तुंहिंजो दुश्मन आहे इन जे करे मां हुन जे हथां पाणी न पीतो आहे सुहिणो उमर बि तुंहिंजो दुश्मन आहे मां हुन जे हथां पाणी न पीतो आहे उस्मान बि तुंहिंजो दुश्मन आहे छो त इन्हनि तोसां वॾा ज़ुल्म कया हुया दुनिया में मां इन जे करे उन्हनि जे हथ खां पाणी न पीतो आहे मां तोसां मोहबत कंदो आहियां ओ अली साईं मूंखे पाणी पीआर हज़रत अली शेर ख़ुदा फरमायो आहे जेको अबू बकर सिद्दीक़ जे दर ते पाणी न पीअंदो आहे अली बि उनखे क़यामत ताईं पाणी कॾहिं कोन ॾींदो ओ हज़रत
अल्लामा नबहानी के मस्जिद नबवी में ॻाल्हि पियो ॿुधाए चए पियो मुंहिंजी त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई जनी कान मुआस से कुल्हे कांधी की न थिया वारी ॻाल्हि थी वई मां अलीअ जे करे पोयां पाणी छॾे आयो आहियां हिते अली मूंखे चवे थो जेको अबू बकर उमर उस्मान जे हथां पाणी न पीअंदो मां बि हुनखे पाणी कोन ॾींदुसि हाणे मुंहिंजो छा थींदो चए पियो ख्वाब में पोइते थी बीठुसि कंहिं माण्हूअ मूंखे परेशान ॾिठो आहे उन माण्हूअ मूंखे चयो परेशान छो आहे मां हुनखे हाल अहवाल ॿुधायो आहे अदा हीअं थियो अबू बकर ॾे वयुसि हुनजो पाणी कोन पीतुमि उमर जो पाणी कोन पीतुमि उस्मान जो पाणी कोन पीतुमि वरी अली मूंखे हीअं थो चवे उन माण्हू मूंखे चयो अदा परेशान न थी थोरो अॻिते हल ॿिन्ही जहाननि जो सरदार पाण थो बीठो पाणी पीआरे सुभान अल्लाह दुआ थो कयां त उहो थर वारो तव्हां मां जेको बि सही उल अक़ीदा सुन्नी मुस्लमान आहे मौला ताला उनखे महबूब जे हथां जामे कौसर नसीब करे जोर सां आमीन कजो हिन चयो त यार जेकॾहिं अली साईं न पीआरियो पाणी त ख़ैर आहे भला वञा नबी सही उहो त रहमत लिल आलमीन जंहिंमें मां उतां हलंदो आयुसि अॻिते जो वञा त सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बीठो आहे हबीब अकरम जन्नत जा जाम भरींदो उम्मत खे पीआरींदो पियो वञे मां वञी करे उते पहुतुसि वरी मुंहिंजे महबूब मूंखां सुवाल फरमायो आहे ॿियनि खां सुवाल कोन कयो आहे मूंखां सुवाल फरमायो आहे पोइ हिते चइनि जॻहनि तां पाणी छो न पीतोई हेॾां छो आयो हा पीअण चवे थो मां सॼी हकीकत अर्ज़ कई आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर जो पाणी न पीतो उमर जो पाणी न पीतो उस्मान जो पाणी न पीतो अली साईं मूंखे इहो जवाब ॾिनो आहे महबूब मदीने वारे फरमायो जंहिंखे अली पाणी न पीआरींदो उनखे मां मोहम्मद बि पाणी कोन पीआरींदुसि चवे थो मां त परेशान थी वियो आहियां मुंहिंजे अक़ीदे मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़े छॾी मूं वारी बद मज़हबी मूंखे ॿोड़े छॾियो तबाह करे छॾियो हाणे त नबी साईं बि ईअं चई छॾियो आहे चवे थो त मां आख़िरकार नबी पाक खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हलो कहिड़ो आहे इन मसइले जो को त हलो हूंदो मुंहिंजे महबूब मदीने वारे इरशाद फरमायो आहे जेको इहो तुंहिंजो बुरो अक़ीदो आहे इन बुरे अक़ीदे तां तौबह कर नई सिर कलमो भर जेकॾहिं कलमो भरींदे त उन खां पोइ मां मोहम्मद करीम तोखे पंहिंजे हथड़नि सां पाणी पीआरींदुसि अल्लामा नबहानी के तो चवे महबूब ख्वाब में मूंखे चयो आहे चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला अल्लामा नबहानी खे चई मां ख्वाब में कलिमो भरियो पंहिंजे बुरे अक़ीदे खां तौबा कयमि उन खां पोइ महबूब मदीने वारे भरे जाम जन्नत जो पंहिंजे हथड़नि सां मूंखे प्यारियो उहो ख्वाब में मां जाम हिकु दफ़ो पीतो अॼु 16 साल वरी मूंखे उञ लॻी कान्हे इहो इन जे करे मूंखे उञ न लॻंदी आहे जो महबूब मदीने वारे मूंखे पीआरियो थर जा मुस्लमान महबूब हुनखे पाणी जाम तॾहिं पीआरियो जॾहिं हुन महबूब जे यारनि सां दुश्मनी छॾी जॾहिं सुन्नी थियो जॾहिं पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कई इन जो मतिलबु आहे चइनी यारनि खां सवा चारो नाहे चइनी यारनि खां सवा चारो नाहे ऐं असां अल्हम्दुलिल्लाह भाग वारा हुजूं महबूब मदीने वारे साईं असां ते करम फरमायो आहे महबूब जे अहल बैत सां मोहबत कंदा आहियूं महबूब